हमारो शहर में चोरियुनि जो आज़ार वधी वियो है। रात वापारी राणोमल जी दुकान फाटी है। 2 ॾींहं अॻु में सेठ नारायण दास जी मैशूरी जी दुकान के खाट आणी हज़ारनि रुपयनि जी चोरी कई है, जंहिंजे करे वापारी सरापा हिदायत बणिजी रोडनि ते निकिरी आया आहिनि। रात राणेमल माली जी चोरी थी है, जंहिंमें 25-30 हज़ार रुपया खजी विया आहिनि ऐं ॿियो सामान बि खॼाइणो आहे। ऐं हिते जे चौकीदार बि चौकी ॾियण में पूरा आहिनि ऐं के चौकीदार आहिनि के कोन आहिनि। ऐं हिते जी जेकी इंतिज़ामिया आहे पुलिस उहा बि गश्त कोन पई करे। साइकिल मोटर ऐं चोरियूं थियूं उहे बरामद कयूं ॾिनियूं वञनि। ऐं शहरी ताज जे तरफ़ां असांजो ही मुज़ाहिरो आहे। चोरियूं ऐं साइकिल मोटर न मिलिया विया त असां शटर बंदि हड़ताल कंदा आहियूं। बदनज़मी वधी वई आहे ऐं सामारे शहर में रोज़ चोरियुनि जो आज़ार थी वियो आहे। कल्ह न 3 ॾींहं राति जो नारायण मेश्वरी जी चोरी थी वई आहे। अॼु ऐं राति जेको आहे सेठ राणोमल माली जी चोरी थी वई आहे। उन खां अलावा 10 खां 15 मोटरसाइकिल हितां रोज़ जो मामूल बनियल आहे। असां इंतिज़ामिया खे इहो ॿुधाइण था चाहियूं तव्हां शहर मां चोरियूं बंदि करायो। इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे क़दम वठे, न त ॿी सूरत में असीं हड़ताल जो कंदासीं। इंतिज़ामिया अलाए छा थी करे असांखे ख़बर कोन थी पई। वञूं था त वञो बाबा थी वेंदो कम जो। चोरियूं ॾींहों चोर थी, अॼु वरी कल्ह मुंहिंजी थी, अॼु जिंदी थी। ज़ुल्म आहे ग़रीबनि जे लाइ। ग़रीब वीचारा निंड नथा करे सघनि। मोटरसाइकिल घर जी घटी ते बीहारे अञा चांहि जो कोप कोन था पियनि, वरी अचनि मोटरसाइकिल आहे कोन को। अहिड़ो ज़ुल्म अॻे कोन हो, हींअर थियो आहे। महिरबानी करे अदालत कई वञे। कैमरामैन दिलीप माली सां गॾु सुरेश माली, KTN न्यूज़, सामारो।